सकीन लतीफ चे सुभान अल्लाह। पर अली जी औलाद सां एडी बात न बको सुभान अल्लाह। कटे शरीदो सां का तनु चवे ना सुन सुधो नको सुभान अल्लाह। खोले पढ़ कुरान में कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ना एतिरे जो भी फर्क सुभान अल्लाह। सही बात। पर अगर अञा पे अथई जे शक त पो पुट नाही पाजे पीर जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ वा तुझो वडो वा शान सुना अली अली ओ वाह तुझो वडो वा शान सुना अली अली सुभान अल्लाह। तू नबी जिया जान सुना अली अली सुभान अल्लाह। तू नबी जिया जान सुना अली अली ओ वाह तुझो वडो वा शान सुना अली अली सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐ मरहब मुनकर मारी 500 मण दरवाजो हटाई सुभान अल्लाह। खैबर के फतह करे मुनकर मञाई सुभान अल्लाह। कयो रब तुझो आशान सुणाली अली सुभान अल्लाह। कयो रब तुझो आशान सुणाली अली सुभान अल्लाह। तू नबी जिया जान सुणाली अली सुभान छो त मौला जे नाले सां परख थींदी आहे मोमिन जी मुनाफ़िक़ सही ॻाल्हि। अल्लाह खे बि सभु को मञे रसूल खे बि सभु को मञे सुभान पर अल्लाह। जेॾी महिल मौला जे बचन जो शान ईंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे त जी चवंदा आहिनि त मोमिन ऐं मुनाफ़िक़ मुनाफ़िक़ जी पहचान। फ़र्क़ु सिर्फ़ु इन ते थींदो आहे बिल्कुलु सही ॻाल्हि। के शाइर चयो त ओ मोमिन ऐं ॿियो मुनाफ़िक़ विच में फ़र्क़ु इहो ई हूंदो आहे सुभान अल्लाह। ऐं मोमिन हणंदो आहे मुर्की नारो मुनकर मुंहुं फेरींदो आहे अली अली गर मोमिना कंदो नारे हैदरी। या अली। अली अली गर मोमिना कंदो बेड़ा सभिनि जा पार सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाज़े दस्तगीर जो शान थी छो त अल्लाह जो शान रसूल जो शान मौला जो शान जबर दस्तगीर जो शान आहे ऐं हीअ मुंहिंजी नई जेका मनक़ब दस्तगीर रसूल जी शान में ठहियल आहे ऐं उहा मां तव्हांखे सराब पढ़ मदीना सम्झी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मीरा शाह मदद कर सुभान अल्लाह। मीरा शाह मदद कर अचियो किए दे सुभान अल्लाह। औलादे अली शेर कर का मार मुरीद दे सुभान अल्लाह। हैदरी। या अली। नारे पीर दम दस्तगीर दम दस्तगीर। सुभान अल्लाह। ये दस्तगीर। सोने दस्तगीर जी सोने दस्तगीर जी आहे वदी वाखाण सुभान अल्लाह। सोने दस्तगीर जी आ वदी वाखाण इए त समझ जिए माखी ऐं मंडराण हा मदीने वारे जो बचड़ो आ जो मौला कयो आशान सुभान अल्लाह। आओ आजिज़ आहियां भी केड़ो कया बयान सुभान अल्लाह। हुन जो मौला कयो आशान पंहिंजे पुनल हबीब जे सदके सुभान अल्लाह। तमामु अगड़ी सुहिणी इल्तिजा आहे ऐं जीअं दिलबर दस्तगीर खे ॿुढड़ीअ सॾु कयो हो सुभान अल्लाह। ऐं जेॾीमहिल ॿुढड़ीअ खे चवनि पिया माण्हू त तुंहिंजो बेड़ो ॿुॾी वियो तुंहिंजो पुटु ॿुॾी वियो सुभान अल्लाह। तूं हाणे सोच ई न कर छो त जेके वियो आहे उहो मोटंदो ई मोटंदी है। सही है। ऐं ज़ाहिरी तौरु माण्हू ॾिठो पियो आहे त बेड़ो सॼो गरक थी वियो आहे सुभान अल्लाह। चई त मुंहिंजो पीर कामिल आहे सुभान अल्लाह। मुंहिंजो पीर कामिल आहे में नीवा मेरा मुर्शिद उच्चा इन उच्चियां दे संग लाई हूं मुर्शिदा दीदार मियां बाऊ लख करोड़ हजर सुभान अल्लाह। मां पंहिंजे मुर्शिद में ईमान दी रखां अक़ीदो दी रखां यकीन दी रखां मुंहिंजो मुर्शिद सचो आहे मुंहिंजो ईमान पको आहे मूंखे वापसि ॾींदो ई ॾींदो ज़रूरु ॾींदो पोइ सभिनी जे दिलबर दस्तगीर खे चयो त मां साईं हुनखे एतिरो टाइम थी वियो आहे ॿुढड़ीअ खे चई त ॿुढड़ीअ जो बेड़ो उन ॾींहुं ई तरी सघे पियो पर मौला खे ॾेखारणो आहे त इहो ॾिसनि दुनिया वारा
त जंहिंखे दस्तगीर मुरीद करिणो आहे त मुरीद यानी बि ॿुढड़ीअ जहिड़ो थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ अचे उन हिकिड़े ॿेड़े जे करे 72 ॿेड़ा ॿिया दिलबर दस्तगीर था अचनि सुभान अल्लाह सो ते हिकिड़े शायर तमामु ख़ूबसूरत सिटूं चयूं आहिनि सुभान अल्लाह गुलाम नबी मयसर सुभान उहो अल्लाह त पंहिंजो मट पाण पंहिंजो मट पाण जेॾी महिल बि चवंदो त ओ दुनिया जा रहबर दम दस्तगीर दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आम कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आम सुभान अल्लाह। ओ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आम हाणे वरी साईं कंबर वारे जो शान मुंहिंजो मुर्शिद आहे सुभान